जिगर जलाल जी आज़ादी जो ड्रामो, एक फर्ज़ शनास ऑफिसर की शहादत। ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन के नुमाइंदे अली जाफरी सोलंकी जिते बेईमान, करप्ट ऐं ज़मीर फरोश पुलिस एहलकारन के मुंह ते दांगी मलींदो रहियो आहे, उते गैरतमंद, फर्ज़ शनास ऐं ईमानदार ऑफिसरन की जद्दोजहद के पिण साराहे थो ऐं इन्हनि बेईमान, करप्ट ऐं बेज़मीर ऑफिसरन की राह में कंडा बणियल इन्हनि फर्ज़ शनास पुलिस ऑफिसरन के मुकाबले में माराइण की साजिश के भी बेनकाब करे थो। लोकरागी जिगर जलाल के कूड़े अगवा ऐं उन अगवा के ड्रामे में फर्ज़ शनास ऐं बहादुर पुलिस ऑफिसर DSP राव शफीउल्ला के रस्ते तां हटायो वियो। जलाल जिगर बखैरियत वापस वरियो ऐं संदस इन ड्रामे जे साथारी पुलिस ऑफिसरन के चेहरन की खुशी नाकाबिले बयान हुई। इन मीरासी की रिहाई लाइ सिंध असेंबली में पिण एहतजाज कयो वियो। हिन मीरासी रिहा थियण बाद शहीद DSP लाइ ताज़ियत लाइ 2 अखर तक ॻाल्हाइण त परे जी ॻाल्हि, हिन बेसुरे मीरासी खुशीअ मां गाना गाया ऐं जंहिं अज़ीम गुलकार गानो गायो हिन एॾो बेसुरो ॻाए तंहिंजी रूह खे बि तड़पायो हूंदो। DSP जे पुट मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे वालिद साहब तेगो खान तेगाणी खे चैलेंज कयो हो त हू खेसि गिरफ़्तार कंदो ऐं जेकॾहिं हुकूमत को कदम न खयो त मां पंहिंजे पीउ जो प्लांत पाण वठंदसि। एछा JDO जे डिप्टी जनरल सेक्रेटरी अली जाफरी सोलंकी वटि सॼी सिंध खां शिकायतूं वसूल थी रहियूं आहिनि ऐं आवाम इन ड्रामे जो ड्रॉप सीन चाहे थी, छो त जंहिं मुआशिरे में आवाम ऐं पुलिस विच में एतमाद जो रिश्तो हूंदो उते जुर्म कॾहिं पलिजी न सघंदो। हिन मुतालबो कयो त हिन अमन दुश्मन राॻीअ खिलाफ़ भरपूर एक्शन खयो वञे, छो त सिंध जो हर जवान पुलिस जो सिपाही आहे। इरमनाज़, एछा JDO न्यूज़, हैदराबाद।